सिंध जी सिहत वारी सूबाई वसी डॉक्टर अज़रा पेशो की सदारत हेठ कोरोना वैक्सीन बाबत अहम इजलास थियो, जंहिंमें पार्लिमानी सेक्रेटरी कासिम सूमरे, सिंध जे सिहत वारे सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार शाह, एडिशनल डायरेक्टर IPA डॉक्टर इरशाद मेमर, सिंध के डिप्टी कमिश्नर ऐं DHOs वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। इजलास में कोरोना वैक्सीनेशन की सूरतहाल ऐं उन जी शिद्दत जो जायज़ो वरितो वियो। उन मौके ते सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेशो चयो त कोरोना वायरस के वधंदड़ केसनि खे नज़र में रखंदे वैक्सीन बाबत मुहिम खे वधीक असराइतो बणाइण जी ज़रूरत आहे। हुन चयो त असांखे वैक्सीनेशन जे मसइले ते ॿीहर सख़्तु थियणो पवंदो। माण्हू कोरोना SOPs खे मुकमल तौर ते नज़रअंदाज करे रहिया आहिनि, जे सबबि मस्बत केसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। सूबाई वज़ीर चयो त सभिनी शहरनि खे मास्क पाइण ते सख़्तीअ सां अमल कराए वञे। इन हवाले सां सिंध जे घरो खाते खे ऑन बोर्ड वरितो वेंदो। हुन वधीक चयो त शॉपिंग मॉल्स ऐं शादी हाल में माण्हुनि खे वैक्सीनेशन कार्ड खां सवाइ दाख़िल थियण खां रोके छॾियो, जॾहिं त SOPs ते अमल न कंदड़ शॉपिंग मॉल्स ऐं शादी हालनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।